कारी रात जे कुन में एक गुलाब जहिड़ो जोबन रखंदड़ इंसान टहकनी टहकन में ज़िंदगी खे नए दग ते नए रंग सां निखारण जे जतन में हो। उहे रंग जेके हुन सिंध यूनिवर्सिटी जे कैनवास मां चूंडिया हा, उहे रंग जेके हू देस जे ज़ंगियल चपन मथां छॾण जी जुस्तजू में हो। हुन हिकु डॉक्टर हुअण जे नाते हैदराबाद जे उन एरिया में शफ़ा जो घर जोड़ण पे चाहियो, जिते कारी रात जा चिबरा हुन जी ताड़ में हुआ। उहे चिबरा जेके अंधनि खां बि अंधा हुआ, उहे चिबरा जेके ॿोड़नि खां बि ॿोड़ा हुआ। उन्हनि हिकु रोशन दीपक जी का बि रड़ न ॿुधी, उन्हनि हिकु रोशन दीपक जी का बि लाट न ॾिठी। उहो दीपक जंहिंजे इंतज़ार में हिकु रोशनी अङण ते अखियूं उछलाए वेठल हुई। उहो दीपक जंहिंजो हिकु किरणो रांदीकनि सां खेॾंदे थकिजी चुको हो, ऐं हाणे उनखे संदसि बाबा जी वेकिरी छाती ते निंड करणी हुई। उन दीपक जा सभु ख्वाब विसाया विया। उन दीपक खे सूरज जे दग तां हटायो वियो। कारी रात में उहो गभरू जेको सिंध जो भाग थियण वारो हुयो, जेको सिंध लाइ जाग थियण वारो हो, उन जे शरीर मथां राइफल जूं गोलियूं छॾियूं वयूं, गोलियूं जेके चीरे छॾींदियूं आहिनि, गोलियूं जेके साड़े छॾींदियूं आहिनि। पर हा, हू जेको रुख जहिड़ा इरादा रखंदड़ हो, जेको कारूं जरी जिगर रखंदड़ हो, उन जे हौसलनि बारूद खे बि ठारे वरितो। उन जे हौसलनि 5 गोलियुनि खे हैरानी में विझी छॾियो। हा, हू अॼु बि जहिड़ो आहे, पर असां मरी चुका आहियूं, असां थकिजी चुका आहियूं। ज़िंदगी जी वेड़ त परे थी, असां त हक़नि जी वेड़ में हाराए चुका आहियूं। कानून जा रखवाला दबंग जो ताज खणी विया, पर उन दीपक जो छा, जंहिंमें अञा रोशनी बाक़ी आहे, जेको हर ॾाई सां टिमटिम ॿरे पियो। छा असांजो फ़र्ज़ु नाहे, छा असां ते कर्ज़ु नाहे त देस जा दीपक रोशन कयूं। कारी रातियुनि में थियल कीस सूरज पधरा करे चुको आहे। ॾियाटियुनि जा वारसो, रोशनियुनि जा साथियो ऐं अंधेरनि जा दुश्मनो, अचो त देस जे दीपक खे उहा लाट मोटाए ॾियूं, जेका असांजे ईंदड़ नसल जा जीवन रोशन करे सघे।